नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठकराठो का खबर ॾींदा हलूं त ठकराठो भरसान ॻोठ तलाही में हफ्तो अॻु बासर पारां क़्वाड़ियूं हणी ज़ख़्मी कयल 19 साला नौजवान बहरम वल्द अलो महर ज़ख़्मियुनि जा सूर न सहंदे फ़ौत। लाश पोस्टमार्टम बाद वारसन हवाले कयो वियो। मक़दूल नौजवान जे वारिस पीरसन माउ चाची दिलबर महर अमीन ऐं ॿियनि अस्पताल अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मक़तूल जे पीरसन माउ साफ़िन खे ॿुधायो आहे त बिरादरी जे बासर न्याणी जो रिश्तो घुरियो, असां रिश्तो ॾियण खां इनकार कयो, जंहिं सबबि मुंहिंजे पुट ते कुझु महीना अॻु कारण जो कूड़ो इल्ज़ाम पिणु मढ़ियो वियो। हिन चयो त मुंहिंजूं 6 धीअरूं आहिनि, हिकु पुटु आहे जेको बिरादरी जे बासर सैफुल वल्द अरबा महर महबूब महर मीरान महर वल्द हकीम ऐं ॿियनि जी गॾिजाणी मथस कातलाणो हमिलो करे लठनि ऐं कुआड़नि जा वार करे ज़ख़्मी कयो, जंहिंखे गणती जोगी हालत में रहमियार खान शेख ज़ाहिद अस्पताल में दाख़िल कयो, जिथे ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे। मक़दूल जी माउ चयो आहे त ज़ालिमनि ज़ुल्म करे मुंहिंजे पुट खे क़त्ल कयो। हिन वधीक चयो आहे त कातिलनि खे फौरी गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।